अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। सिंध में पाणीअ जी शदीद खोट ख़िलाफ़ आबादगार सरापा एहतजाज। नصيرآباد में आबादगारन जो चइनि कलाकनि खां धरणो जारी। ट्रैफिक मुअत्तिल आबादगार मीरवाह में पाणी पहुचण ताईं धरणो ख़त्म करण खां इनकार करे छॾियो। गाजी खावड़ में भी मीरवाह जे आबादगारन में हड़ वारियां रोड बंद करे छॾियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी मेज़बानी हेठि NCOC जो गॾियल इजलास। कराची में भारती वायरस डेल्टा वधंदड़ केसेस ऐं फौतियुनि ते ॻणतीअ जो इज़हार। इजलास में वफ़ाक़ी वज़ीर असद उमर, लेफ्टिनेंट जनरल हमूद ज़मान, ख़ालिद मंसूर ऐं ॿिया शरीक थिया। इजलास खे ॿुधायो वियो त सिंध में कोरोना केसिस जी शरह 13% थी वई। ख़ासि तौर सूबाई राजधानीअ वारे शहर कराची में फौतियुनि जे अंग में इज़ाफ़ो थी रहियो आहे। चीन में साइनोफार्म वैक्सीन जा 7,92,000 डोज़ इस्लामाबाद पहुची विया। चीनी कंपनीअ खां ख़रीद कयल वैक्सीन जी खेप राति देर सां इस्लामाबाद पहुचाई वई। साइनोफार्म जूं 2 खेपूं ईंदड़ 36 कलाकनि में आंदियूं वेंदियूं। लाहौर जे इलाइक़े डिफेंस में शादी तक़रीब दौरान सूबाई वज़ीर असद खोखर जे पुट जे क़त्ल वारे वाक़िए जी जांच जारी। सिक्योरिटीअ जी नाक़िस इंतज़ामनि ते वॾे वज़ीर पारां सख़्त कावड़ जो इज़हार। जवाबदार नासिर पुलिस अॻियां एतिराफ़ कयो त चाचे जे क़त्ल जो पलांद वठण लाइ हुन मुबशर खोखर खे क़त्ल कयो। हू शादी हाल में शामिल थियो त खेसि कंहिं बि सिक्योरिटी एहलकार चेक न कयो। वॾे वज़ीर जे हाल मां निकिरंदे ई मुबशर खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। वज़ीर आज़म खे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बाबति ब्रीफिंग। इमरान खान तजुर्बाती तौर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ज़रिए वोट बि कास्ट कयो। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो त मशीन जे सॉफ्टवेयर खे आला मयार मुताबिक़ ठाहियो वियो आहे। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन खे इंटरनेट जी ज़रूरत नाहे। PSP कराचीअ में सियासी एडमिनिस्ट्रेटर जी मुक़ररीअ ते 10 मुहर्रम हराम खां पोइ रोडनि ते अचण जी धमकी ॾेई छॾी। मुस्तफ़ा कमाल चयो आहे त पीपल्स पार्टी सियासी एडमिनिस्ट्रेटर मुक़ररु करे छॾिया आहिनि। कानून में अहिड़े क़िस्म जी का बि गुंजाइश नाहे। पीपल्स पार्टी कॾहिं बि शहरी इलाइक़नि सां हमदर्दी नाहे कई। कराचीअ जी दहशतगर्दी तोड़ अदालत हलीमा दिल शेख ख़िलाफ़ हंगामे वारे केस जी ॿुधणी पुलिस फाइल पेश न करण सबबि मुलतवी कई। हलीमा दिल शेख चयो त कुझु वोट खणंदड़ खे कराचीअ जो एडमिनिस्ट्रेटर बणायो वियो। मुर्तज़ा वहाब जी मुक़ररीअ खां पहिरियां मशवरो न कयो वियो। कुंभ में 3 ॿारड़नि खे तज़लील जो निशानो बणाईंदड़ 62 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल। गिरफ़्तार कयल वकार इख्तियार ऐं नबी समेत 7 जवाबदारनि ख़िलाफ़ पुलिस जी मदद में केस दाख़िल कयो वियो। सुप्रीम कोर्ट में मुक़ररनि लाइ सीनियर जजिस खे नज़रअंदाज करण ख़िलाफ़ कराची, सखर ऐं नौशर फिरोज़ में वकीलनि जो एहतजाज। कराचीअ जे मोहाणनि समुंड में शिकार करण खां रोकण ते एहतजाजी तौर ॿेड़ियूं बिहारे बहरी जहाज़नि जो चैनल बंदि करे छॾियो। वज़ीर आज़म जो सामूंडी मामलनि बाबति ख़ासि मामन मौलवी महमूद ऐं PTI MPA शाहनवाज़ माण्हुनि सां ॻाल्हियुनि लाइ पहुची विया। खेरपुर जे शाह लतीफ़ यूनिवर्सिटीअ में एहतजाज करण ते गिरफ़्तार कयल शागिर्द हथ कड़ियूं हणी अदालत पेश। पुलिस शागिर्दनि खे अदालत में पेश कयो। ॿुधणी 10 अगस्त ताईं मुलतवी। बलोचिस्तान जे इलाइक़े ज़ोब भरिसां पुराणे तकरार तां हथियारबंदनि जी फायरिंग। पीउ ऐं पुट समेत 3 ॼणा मारिजी विया। वाक़िए खां पोइ इलाइक़े में सख़्त छिकताण। कमिश्नर शहीद नصيرآباد डिवीज़न सैयद मोहसिन अली शाह जी सदारत हेठि डिवीज़न में मुहर्रम हराम जे हवाले सां सिक्योरिटी ऐं ॿियनि इंतज़ामनि जो जाइज़ो वठण लाइ हिकु इजलास अॼु DC ऑफिस शहीद नصيرآباد जे दरबार हाल में मुनक़िद थियो। इजलास में DIG पुलिस इरफान अली बलोच, डिप्टी कमिश्नर शहीद नصيرآباد अबरार अहमद जाफ़र, डिप्टी कमिश्नर सांगड़ इमरानुल हसन ख्वाजा, एडिशनल डिप्टी कमिश्नर नौशर फिरोज़ ताशकीन आलम, SSP शहीद नصيرآباد कैप्टन अमीर सऊद मक्सी, एडिशनल डायरेक्टर लोकल गवर्नमेंट कानून लागू कंदड़ इदारनि जे ऑफिसरनि एस्को सिपको सिहत तालीम म्यूनसिपल समेत ॿियनि लाॻापियल खातनि जे ऑफिसरनि खां सवाइ मज़हबी जमायतुनि जे अॻुवाणनि, आलमनि सगोरनि ऐं ज़िलई अमन कमेटीअ जे मेंबरनि शिरकत कई। तारीख़ में पहिरियों भेरो पुराणे नवाब शाह जे हुसैनी रोड वारे इलाइक़े में क़ाइमु गाड़ी बाज़ार में सिहत खाते शहीद नصيرآباد पारां सिहत खाते जे डिप्टी डायरेक्टर डॉक्टर अमजद भट्टीअ जी अॻुवाणीअ में
मुफ़्त मेडिकल कैंप लगाई वई जॾहिं त सिहत खाते पारां 250 औरतुनि ऐं मर्दनि जो हेपाटाइटिस बी सी टीबी HIV समेत ॿियनि मुख़्तलिफ़ बीमारियुनि जूं टेस्टूं कयूं वयूं जॾहिं त उन मौक़े ते सिहत खाते जे डिप्टी डायरेक्टर डॉक्टर अमजद भट्टी ॿुधायो त तारीख़ में पहिरियों भेरो पुराणे नवाब शाह जे हुसैनी रोड वारे इलाइक़े में क़ाइम गाड़ी बाज़ार में सिंध हुकूमत ऐं सिहत खाते शहीद बेनज़ीराबाद जी कोशिशुनि सां हीअ मुफ़्त कैंप लगाई वई आहे जिते 250 औरतुनि ऐं मर्दनि जो हेपाटाइटिस बी सी टीबी HIV समेत ॿियनि मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो मुफ़्त टेस्टूं कयूं वयूं आहिनि ऐं उन्हनि खे दवाऊं बि सिंध हुकूमत ऐं सिहत खाते शहीद बेनज़ीराबाद पारां मुफ़्त फ़राहम कयूं वयूं आहिनि जेको हिकु इंतिहाई सुठो क़दम आहे। तालके सकरंड जे ॻोठ मीर खान लिगारीअ जे रहवासी औरत बचल मंगणार मिसमात रुख़साना ऐं साहिबा मंगणार बिरादरीअ जे बासरनि ख़िलाफ़ नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो कंदे दाहींदे चयो आहे त 8 ॾींहं अॻु असांजे बिरादरीअ जो नौजवान बाबर मंगणार माड़ी जलबाणी थाणे ते हद कचे में क़तल थियो हुयो जॾहिं त हाणे मक़तूल नौजवान जा वारिस गुलाम कादिर ज़ाकिर मंगणार ऐं ॿिया असांजे मर्दनि ते क़तल जो कूड़ो इल्ज़ाम हणी रहिया आहिनि। हुन चयो त असांजे माण्हुनि जे मर्दनि क़तल न कयो आहे जॾहिं त मज़कूरा बिरादरीअ जा माण्हू पुलिस जी मार्फत सां असांखे तंग कनि था ऐं असांजे ॿिनि नौजवाननि नईम ऐं शौकत मंगणार खे पुलिस गिरफ़्तार खणी वई आहे। हुननि चयो त असां बिरादरीअ जे माण्हुनि खे हर वहिंवार ॾियण लाइ तयारु आहियूं लेकिन उहे असां सां वहिंवार वठण लाइ तयारु न आहिनि जॾहिं त राति जे वक़्तु पुलिस साण करे घरनि ते चढ़ायूं करे असांखे हिरासा कनि था। हुननि DIG SSP शहीद बेनज़ीराबाद खां मुतालबो कयो त वाक़िए जी साफ़ शफ़ाफ़ जांच कराए नौजवान जे असुल क़ातिलनि खे सज़ा ॾिनी वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। मोरो शहर जे दादू मोरो रोड ते ट्रांसफार्मर जे दुकान ते कमु कंदड़ पोरियत नौजवान उमेर अली वलद अब्दुल रहमान पाणीअ जी मोटर मां करंट लॻण सबबु फौत थी वियो जंहिंखे तालका अस्पताल आंदो वियो जॾहिं त अहिड़ो इतलाउ संदसि वारसनि खे ॾिनो वियो आहे। फौती नौजवान पंजाब जे इलाइक़े चिश्तियां जे ज़िले बावल नगर जो रहवासी हो जॾहिं त लाश जूं कानूनी घुर्जूं पूरियूं करण बैदि लाश वारसनि हवाले कयो वियो जंहिंखे वारस पंहिंजे अबाणे ॻोठ खणाए विया आहिनि ऐं अहिड़े हादिसे जी रिपोर्ट मोरो थाणे ते दाख़िल कई वई आहे। मोरो शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कुतनि हिकु औरत समेत 4 ॼणनि खे ॾाढे विधो आहे। खेनि तालका अस्पताल मोरो आंदो वियो जिन खे कुते ॾाढ़ण जी वैक्सीन न मिली सघी जंहिं करे मुतासिरीन सख़्तु परेशान थी विया। बाद में कुते जे चकियल मुतासिरीन वारसनि प्राइवेट मेडिकल स्टोरनि तां वैक्सीन ख़रीद करे लॻाई आहे जॾहिं त मुतासिरनि में एहसान खोखर बाबर अली सोलंगी इमरान ज़रदारीअ जी घरवारी नादिया चांडियो शामिल आहिनि। उन मौक़े ते संदन वारसनि ॿुधायो आहे त तालका अस्पताल में छितनि कुतनि जी ॾाढ़ण जी वैक्सीन समेत का बि सहूलियत मौजूदु न आहे। आयल मिस्किन मरीज़ दवा वठण जे लाइ परेशान आहिनि। एतिरे क़दुरु जो अस्पताल में पेनाडोल गोरी सिरिंज धकियुनि खे पटी करण समेत का बि सहूलियत मौजूदु न आहे। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।